अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। ए ईमान वारो पंहिंजे आस पास वारनि काफ़िरन सां जंग करियो त जीअं हू तव्हांजी सख्ती ॾिसन ऐं ॼाणो त अल्लाह मुत्तक़ीन परहेज़गारनि ऐं अल्लाह जी हदुनि जी हिफ़ाज़त कंदड़नि ऐं फरमाबरदारनि सां गॾु आहे। ऐं जॾहिं का सूरत नाज़िल कई वेंदी आहे त उन्हनि मां को मुनाफ़िक़ मज़ाक़ तौर चवंदो आहे त हिन सूरत अवां मां कंहिंजे ईमान में वाधारो कयो आहे। इन्हनि त इहो शरारताई चयो, पर हक़ीक़त में जिन ईमान आंदो आहे त हर सूरत जे नज़ूल उन्हनि जे ईमान में वधारो ई कयो आहे ऐं उहे ख़ुशि थींदा आहिनि। उन्हनि लाइ त बशारतूं ऐं ख़ुशख़बरियूं आहिनि। जिन माण्हुनि जी दिलनि में मुनाफ़िक़ीअ जी बीमारी आहे तिन जी पलीतीअ ते हर नई सूरत जे नज़ूल पलीती वधाई ऐं उहे मुआ बि त काफ़िर थी मुआ। छा उहे मुनाफ़िक़ ऐं काफ़िर नथा ॾिसनि त उहे हर साल हिकु या ॿ दफ़ा मुसीबत या आज़माइश में मुब्तला कया वञनि था, पर पोइ बि न हू तौबा कनि था ऐं न नसीहत पिराइनि था। ऐं जॾहिं का सूरत नाज़िल थींदी आहे जंहिं में मुनाफ़िक़नि जो ज़िक्र हूंदो आहे त उहे मुनाफ़िक़ हिक ॿिए ॾांहुं ॾिसंदा आहिनि, यानी तकींदा आहिनि ऐं चवंदा आहिनि त को मुसलमान मोमिन अव्हां खे ॾिसी त न रहियो आहे, ऐं पोइ आहिस्ते आहिस्ते खिसकी वेंदा आहिनि। अल्लाह संदन दिलियूं हक़ खां फेराए छॾियूं आहिनि, छाकाणि त बेशक उहे अहिड़ा माण्हू आहिनि जेके ॼाणी वाणी नथा सम्झनि। मोमिनो, बेशक तव्हां ॾांहुं तव्हां मां ई अल्लाह जो हिकु रसूल आयो आहे जंहिंखे तव्हांजो तकलीफ़ में पवणु ॾाढो ॾुखोईंदड़ आहे ऐं जेको पिणु तव्हांजी भलाईअ ऐं छुटकारे लाइ निहायती हरीस यानी ख़्वाहिशमंद आहे ऐं ईमान वारनि लाइ रऊफ़ रहीम ॾाढो शफ़ीक़ ऐं निहायत महिरबान आहे। उन खां पोइ जेकॾहिं उहे माण्हू तोखां मुंहुं फिराइनि त ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खेनि चई छॾ त मुंहिंजे लाइ अल्लाह काफ़ी आहे, उन खां सवाइ ॿियो को बि इबादत जे लाइक़ न आहे। आऊं मथिस तवक्कुल ऐं भरोसो करियां थो ऐं उहो ई अर्श अज़ीम जो मालिक आहे।